आदिलपुर में खोहारा वारो इलाइक़ो आहे। आदिलपुर भरिसां जिते मुबैना अगवा थियल औरत जी धीउ खे अगवा करण जी कोशिश दौरान हिक ॼणे खे सोगो कयो वियो आहे। अपडेट तव्हांखे ॾियो पिया। आदिलपुर जे खोहारा वारे इलाइक़े में मुबैना अगवा थियल जेका औरत आहे उन जी धीउ खे अगवा करण जी कोशिश कई वई, जंहिं दौरान हिक ॼणे खे सोगो कयो वियो आहे। ॻोठाणनि जवाबदार सईद कोलाजी खे पिस्टल समेत पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। आदिलपुर मां खोहारा वारे इलाइक़े में मुबैना तौरु अगवा थियल औरत जी धीउ खे बि अगवा करण जी कोशिश कई वई। हिक ॼणे खे इलाइक़े वासियुनि सोगो करे वरितो आहे। ॻोठाणनि जवाबदार सईद कोलाजी खे पिस्टल समेत पकड़े पुलिस हवाले करे छॾियो आहे। आदिलपुर मां ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। आदिलपुर भरिसां खोहारा जो इलाइक़ो आहे जिते मुबैना तौर ते औरत खे अगवा कयो वियो हो। औरत जी धीउ खे बि अगवा करण जी कोशिश कई वई, जंहिंजे नतीजे में जंहिं दौरान हिक ॼणे खे सोगो कयो वियो आहे। ॻोठाणनि जवाबदार आहे सईद कोलाजी, जंहिंखे पिस्टल समेत पकड़े पुलिस हवाले करे छॾियो आहे।